सिंध जो क़ौमी काजर बशीर ख़ान कुरैशी। उन रात दर्दबंदीअ जो समूरो देश सुतल हो, सिर्फ़ कुछ दिल वारा जागी रहिया हुआ। जॾहिं जीएम सैयद जे सियासी बचड़नि जूं मोबाइल फ़ोनूं फ़क़ति इहो पैगाम ॾियण लाइ मुसलसिल वॼण लॻियूं त उहा दिल हमेशा हमेशा लाइ माठ थी वई, जेका सैयद ऐं सिंध लाइ धड़कंदी हुई। रूह मां उभरियल रड़ सां इहो नियापो वसूल कंदड़ क़ौमी तहरीक जा नवां पुराणा कारकुन उन्हीअ वक़्तु उथी खड़ा थिया जॾहिं हू पंहिंजनि घरनि मां ॿाहिरि निकिता। तॾहिं थधे आसमान जे मथां उभरियल पूरो चंड वेहु जी वटीअ वांगुरु छुलकी रहियो हो। कल्टस, करोला ऐं मेहराण गाॾियुनि जे विंड स्क्रीननि मां नज़र ईंदड़ चंड खे हू ख़ामोशी सां घूरींदा रहिया ऐं उन्हनि सभिनी जो ॾुख में ॾरियल हां अयाज़ जा इहे लफ़्ज़ झुंगारे रहियो हो। छो चंड असांखे राति ठरे ॾे चांडो कीअ जो ज़हर भरे, आ केॾो पोयों पहर परे, हैरान हज़ारे मां न रुगो। हू जिन खे उन वक़्तु मुकमल मालूमात बि न मिली हुई, पर उन्हनि जो विजदान उन्हनि खे पूरी पक सां ॿुधाए रहियो हो त बशीर कुरैशी तबई मौत जो शिकार न थियो आहे, पर हुन खे तमामु गहरी साज़िश सां क़त्ल कयो वियो आहे। हू हिन ग़ुलाम ॾेह जो ॾोहारी बाग़ी हो। हुन क़ौमी ग़ुलामीअ जी ज़ंजीरुनि खे क़िस्मत जो लिखियो समझी क़बूल न कयो हो। हिन ख़ौफ़नि ऐं ख़दशनि खे पहिरें धक सां पूरी ज़ोर जी ठोकर हई हुई। जॾहिं खीरथर पहाड़ जी हंज में मौजूद सन मां उभरियल चिंगाड़ हुन जे कननि ते पई, उन वक़्तु हू देस जी दाह ते ईअं उथियो जीअं रवायती मुड़ुस ज़ोरीअ खयल बाहि जी रड़ ते उथंदा आहिनि ऐं हू पांध रत सां पुसण जी परवाह न कंदा आहिनि ऐं उन्हनि खे सिर्फ़ गोली न घुसण जो ओनो हूंदो आहे। जॾहिं सन जी सियासत तब मां हुनखे देस जी मोहबत जो पहिरियों सबक़ मिलियो हो, तॾहिं हू नंढे ॼाम ज़रे यूनिवर्सिटी जो शागिर्द हो। उत्तर सिंध जो उहो अॾो छोकिरो जंहिंजी हाठी कंहिं सिधी लठ वांगुरु सनी हुई, तंहिं पंहिंजी पूरी हयाती सिंध जी आज़ादीअ खे अर्पे छॾी। हू कंहिं सियासी ख़ानदान जो चश्मो चिराग न हो। अहिड़ा माण्हू पाण ख़ानदान थींदा आहिनि। हुन सियासी तालीम जा सबक़ कंहिं मैकावली उस्ताद खां न वरिता। हुन जो पहिरियों ऐं आख़िरी उस्ताद सिंध जो उहो मंसूर हो जेको वॾनि दिमाग़नि जी इज़त ज़रूर कंदो हो, पर हुन जो इश्क वॾनि दिलनि सां हो। उत्तर सिंध जो उहो सांवरो नौजवान हुन खे सरापा दिल महसूस थियो। जहिड़ी तरह सिंध जी सियासत खे सैयद दिल जे हुक्म ते हलायो, तहिड़ी तरह बशीर कुरैशी सियासत जे समुंड में दिल जी कश्तीअ ते काहियो ऐं क़ौमी तहरीक जे कारोबार मां हुन जी इहा कश्ती तूफ़ाननि मां तरंदी वई, जंहिं ते कुहाड़ीअ वारो ॻाढ़ो झंडो झूलंदो रहियो। बशीर कुरैशी देस जी मोहबत में दीवानो ज़रूर हो, पर हुन में साॻे वक़्तु बला जी दानाई हुई। हू सियासत जी हर चुरपुर ते गहरी नज़र रखंदो हो। हुन खे मालूम हो त ॻाढ़ो झंडो केॾो ॻरो आहे, पर उहो झंडो हुन जे दिल कश्तीअ जो सभ खां सघारो सड़ब हो। हुन जे सहारे हिन वॾनि आज़माइशुनि जा कई कुन क्रॉस कया। हू सियासत जी सीर मां साबित पियो, हुन खे वक़्त जी कंहिं बि ओतड़ न ओलियो। हुन में को शक नाहे त हुन 30,000 किताब न पढ़िया हुआ, पर हुन जो जज़्बो ऐं हुन जी सची दिल हुन लाइ अज़ीम रहनुमाई जा सरचश्मा हुआ। हुन जेको बि सिखियो अमल मां सिखियो। हुन जे लाइ अमल ई उहो अकेलो अखर हो जंहिंखे हू आख़िर ताईं पंहिंजी सभ खां वॾी सुञाण बणाए चुको हो। जॾहिं सियासी दानिश्वर किताबनि ऐं नज़रनि जे हवाले सां ओभारियूं ऐं लहवारियूं लहंदा चढ़ंदा हुआ, तॾहिं उन्हनि मौक़नि ते बशीर कुरैशी जा चमकंदड़ नेण ऐं हुन जा दमकंदड़ ॻल पंहिंजी पूरी सरमस्तीअ में अची वेंदा। हुन जो सरापा वजूद उहे सूफ़ी सिटूं बणिजी वेंदो हो त इको हर्फ़ तैनू दरकार, इल्मो बस करियो यार, इल्मो बस करियो यार। इहो ई सबब हो त सिंध जी क़ौमी सियासत में इल्म पोइते रहिजी वियो ऐं इश्क वारो अमल बशीर कुरैशीअ जे रूप में तमामु अॻिते वधी वियो। इहा क़ौमी तहरीक जेका अॻु में हॉस्टलुनि ऐं दोस्तनि जी ओताकुनि में नज़रियाती कचहरियुनि ताईं महदूद हूंदी हुई, उन क़ौमी तहरीक खे सिंधी अवाम में वठी अचण वारो इंसान बशीर कुरैशी हो। जहिड़ी तरह लतीफ़ शाइरीअ खे शहनशाहनि ऐं बादशाहनि जे महलनि मां ॿाहिरि कढी मैदाननि ऐं रेगिस्ताननि में आंदो, तहिड़ी तरह बशीर कुरैशी
क़ौमी तहरीक खे नंढी खॾ मां ॿाहिरि कढी अवामी दरिया सां आशना कयो, जंहिंजो को किनारो न हूंदो आहे। हुन पंहिंजी मुसलसल मज़ामती अमल ऐं एहतजाजी धरणनि सां सिंध जी सियासी धरतीअ खे धोॾे छॾियो। जॾहिं त हिन नंढनि अवामी मसइलनि जे हल वारी सियासत बि न पे कई, हिन कंहिंखे को आसरो न ॾिनो त सुभाणे चूंडुनि में खटे अचबो ऐं कंहिं इतिहाद जी आड़ में वज़ारत वठबी त सभिनी खे सरकारी वंड मिलंदो। बशीर कुरैशी हर ॾींहुं, हर वक़्तु, हर पल ऐं हर हद पार्लियामानी सियासत ते पंजनि आङरनि वारी मोहर हणंदो हो। हू ख़ानदानी तौर ते न पीर हो न मीर, हुन वटि का बि जागीर न हुई, हुन वटि के बि कारखाना न हुआ। हू पोरियत जो पुटु हो ऐं हिन सॼी ज़िंदगी क़ौमी पोरियो कयो, पर उन पोरिये में हिन जी इनफरादियत, हुन जो प्यार हो। हुन माण्हुनि खे मोहबत ॾिनी ऐं माण्हू हुन जी मोहबत में क़ौमी तहरीक सां सलाहड़बा विया। मूं हुन सां केतिरा ई भेरा गॾिजी सफ़र कयो। हू मूंखे माण्हुनि जे मेड़ में ईअं नज़र ईंदो हो जीअं कारूंजर पहाड़ जो भाउ हुजे। हू इंसानी हस्तीअ में हिकु जबल वांगुरु हो। हुन में जबलनि जहिड़ी सख़्ती बि हुई ऐं जबलनि जहिड़ी मस्ती बि हुई। हुन में जबलनि जहिड़ी हिशमत बि हुई ऐं जबलनि जहिड़ी दहशत बि हुई। पर ॾूंगर खां ॾाढो ऐं टकरनि खे टुकर करे छॾींदड़ ही क़ौमी कारूंजर हुन वक़्तु झुकी पवंदो हो जॾहिं हुन सां मिलण लाइ कोई अॻिते वधंदो हो। क़ौमी तहरीक जा कारकुन हुन जे हथनि खे चुमियो ॾींदा हुआ ऐं हू ग़रीब पघर हाणनि कारकुननि जी मिटीअ हाणनि हथनि खे चाह सां चुमंदो हो। उतर खां वठी लाड़ ताईं हू जॾहिं बि सवनि ऐं हज़ारनि कारकुननि जे विच में हूंदो हो, तॾहिं उते रोब ताब ऐं लीडरनि वारे प्रोटोकॉल जो पाछो बि नज़र न ईंदो हो। उते त सिर्फ़ मोहबत जो मुक़ाबिलो नज़र ईंदो हो। बशीर कुरैशी पंहिंजी ख़ामोश चपनि सां पंहिंजे कारकुननि खे इहो चवंदो नज़र ईंदो हो त अचो त प्यार पुॼायूं, ऐं हू प्यार में सभ खां अॻिते हो। क़ौमी तहरीक जे कारकुननि खे पूरी ज़िंदगीअ में कंहिं पारां एतिरो प्यार न मिलियो हो जेतिरो उन्हनि बशीर कुरैशीअ खां वरितो। उन करे हू बशीर कुरैशीअ जे सॾ ते सनड़ियुनि चेलियुनि ऐं कजरियुनि अखियुनि वारा प्यार बि छॾे ईंदा हुआ। पूरी दुनिया खे लॻंदो हो त कारकुन बशीर सां प्यार कनि था, पर असर में बशीर कारकुननि सां प्यार कंदो हो। जॾहिं हुन जा कारकुन ज़ख़्मी थींदा हुआ त हू उन्हनि जे ज़ख़्मनि ते पंहिंजा चप रखी उन्हनि जो समूरो दर्द चूसे वठंदो हो। बशीर कुरैशीअ खे मालूम हो त क़ौमी तहरीक में टुटल दिलनि वारा नौजवान ईंदा आहिनि। उन करे हुन पाण खे मोहबत जी मरहम बणाए रखियो हो। हू जेकॾहिं पाण सां गॾु हज़ारनि माण्हुनि जा हशाम खणी हलंदो हो त उन में इल्म जो कारनामो न हो, पर इहो इश्क जो मौजो हो। हिन जो पंहिंजो वजूद ई उन मिटीअ मां जुड़ियल हो जंहिंमें सिंध जे अज़ीम रवायतुनि जो अरक हुयो। हुन पाण सां सिर्फ़ क़ौमी सियासत वारा कारकुन न खया हुआ, पर हुन जी दोस्ती जो दायरो हिन देस जेतिरो कुशादो हो। हुन रूपोशीअ जा ॾींहं क़ौमी कारकुननि जी औताकुनि में न, पर दोस्तनि जे ॻोठनि में गुज़ारिया। हू पंहिंजी संगत लाइ महल जो मुड़ुसु हो। उन करे जॾहिं हू कोई एहतजाजी मेड़ाको कंदो हो त हुन जे कारकुननि सां गॾु हुन जे दोस्तनि जा ॻाहट कठा थींदा हुआ। हू क़ौमी महाज़ जो चेयरमैन त हुयो ई सही, पर पंहिंजी हक़ीक़ी माना में हू क़ौमी तहरीक जो सूर्य सरवाण हो। हुन जी लाॾाइण जी ख़बर पवण शर्त सिर्फ़ उतर जे वणनि तां पखी न उॾामिया हूंदा, पर ज़रई यूनिवर्सिटी जा डिघा ऐं झूना वण बि पंहिंजनि जड़ुनि ताईं झुरी पिया हूंदा। हुन जे लाइ सिर्फ़ सिंधी माण्हुनि सोग न कयो हूंदो, पर सिंध जे ढंढुनि ढोरनि बि आबी परिंदनि सां गॾिजी हुन जो मातम कयो हूंदो। ऐं हिन जे ॾुख में समुंड लिछो हूंदो ऐं ऋण पटनि बि पार कढिया हूंदा, छो त हू धरतीअ जो धनार हो। हू हर कंहिं सां अलॻि प्यार कंदड़ इंसान हो। हुनखे मालूम हो त कंहिं सां प्यार कीअं कबो आहे। हू जवान हो, पर हुन जे दामन ते कंहिं बि इख़्लाक़ी बुराई जो दाग़ लॻल न हो। हू न्याणियुनि सां ॻाल्हाईंदे अखियूं हेठि करे वेहंदड़ बशीर कुरैशी, जंहिं लाइ समूरी सिंध जूं सोरठूं ईअं पार कढी रुनियूं हूंदियूं जीअं राय ॾियाच जे लाॾाणे ते जूनागढ़ झुरी पियो हो। हू सिंध जो जूनागढ़ झोरे वियो आहे। अहिड़ा सखी ऐं ॾातार ॾींहं में ॾेह में सुथरा न ईंदा आहिनि।
उन्हनि जे लाइ आसमान खे न मालूम केतिरियूं गर्दिशूं करणियूं पवंदियूं आहिनि ऐं धरती उन्हनि जे जनम लाइ दीवाननि वांगुरु फेरा पाईंदी रहंदी आहे। उहा राति कंहिं बि तरह सां मामूली न हूंदी जंहिं राति हुन खां प्यालो करायो वियो, जंहिं पहर सिंध जे इनकलाबी सुकरात के हिन धरतीअ तां धिकण जी साज़िश अमल में आंदी वई हूंदी। उहा राति जो पहर पूरी कायनात ते भारी हूंदो। उहा पूरे चंड जी राति हुई ऐं पूरी सिंध चांडोकीअ जे ज़हर में गोता खाईंदी रही हुई। हू जेको पंहिंजे इश्क में सुरणीअ समान हो, हू जेको पंहिंजे अमल में ससुई जियां हो, हू जेको मेरड़नि मारुनि सां मारूईअ वांगुरु मोहबत कंदो हो। शाह जी समूरनि सूरमियुनि जूं वसफूं पंहिंजे वजूद में संभाले उन्हनि अमानतुनि जो आख़िर ताईं तहफ़ुज़ कंदड़ बशीर कुरैशी सिर्फ़ सिंध लाइ सोगी न छॾे वियो आहे, पर हिन जी अज़ीम जदोजहद क़ौमी सियासत कंदड़ हर फ़र्द लाइ अज़ीम सबक़ आहे। हू साईं जीएम सैयद जे उन्हनि ॿारनि जो वॾो भाउ हो जिन ते मुंड खां वठी गैर संजीदा हुजण जी तहमत लॻल हुई, पर उन्हनि ॿारनि सां गॾिजी हिन कब्ज़े हेठि आयल शहर कराचीअ में लखे सिंधी माण्हू कठा करे मैदान मल्हाए ॾेखारियो ऐं उन्हीअ ॾोह में उन्हीअ कारूंजर जहिड़े इंसान खे साइंसी साज़िश सां क़त्ल कयो वियो। सिंध में हड़ताल जे लाइ घणो करे छंछर जो ॾींहं जो इंतख़ाब कयो वेंदो आहे। उहे छोकिरा जेके सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि ते एहतजाज कंदे पंहिंजे शहरनि जे दुकानदारनि खे दाबा ॾेई कामयाब शटर बंद हड़ताल कराईंदा हुआ, उहे छंछर जे उदास ॾींहं ते सन ऐं रते देरे जे विच ते रुली रहिया हुआ ऐं सिंध जे नंढियुनि वॾियुनि बाज़ारुनि में वापारी दुकान खोले जीए सिंध जे छोकरनि जो इंतज़ार करे रहिया हुआ। पर उन ॾींहुं उन्हनि वटि को बि न आयो ऐं नेठि उन्हनि पंहिंजूं आलियूं अखियूं कमीस जी बाह सां उगी पंहिंजा शटर बंदि करे छॾिया ऐं सिंध जे क़ौमी कारूंजर जे क़त्ल ते सिंधी अखियुनि जा आबशार वहंदा रहिया।